जी नाज़रीन, वक्त असीं मौजूद आहियूं करूंडी में, जिते असां मौजूद आहे 2.5 फुट कद रखंदड़ मंज़ूर अली मला, जैसां असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। तोड़े जो ही कद 2.5 फुट रखे थो, पर हिन खे 5 खां 7 हुनर अचनि था। वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं हिन सां त हिन जी जेको आहे ज़िंदगी कीअं पई गुज़रे ऐं हिन जे जेको कम सां केतिरा माण्हू जेके आहिनि उहे मुतमिन आहिनि। साईं, मुंहिंजो नालो मंज़ूर अली मलाह आहे। करूंडी शहर जो हिन टाइम रहाकू आहियां ऐं मुंहिंजी हिन टाइम उमिरि जेका आहे 53 साल जे लॻभॻि आहे। कद मुंहिंजी तक़रीबन 2.5-3 फुट लॻभॻि आहे। साईं, मूं वटि 3-4 हुनर आहिनि, जीअं फर्नीचर जी पॉलिश थींदी आहे ऐं फर्नीचर ते गुलकारी थींदी आहे। उन सां गॾु कुर्सियुनि जी वाणाई बि ॼाणा थो ऐं जॻुनि जो रंग पेंट कंदो आहियां ऐं उन सां गॾु मां देॻनि जो रंध पचा बि ॼाणा थो। काफ़ी टाइम खां कंदड़ हा। तानी फेटे खटूं बि ॼाणा थो वाइण। तक़रीबन कमु हलण जे हिसाब सां 500 कट करे 1000 जे लॻभॻि ॾियारी थी वञे मुंहिंजी हिन टाइम। हा, मां साईं पहिरियों त कुर्सियुनि जी वाणाई सिखियुसि, उन खां पोइ मां फर्नीचर पॉलिश सिखियुसि, उन खां पोइ फर्नीचर जी गुलकारी थींदी आहे जेका बेडनि ते अलमारियुनि ते, उहा सिखियुसि। तानी पेटे खटूं वाइण सिखियुसि, देॻनि जो रंध पचा सिखियुसि ऐं जॻुनि जो रंग उन सां गॾु शुरू कंदो आहे काफ़ी टाइम खां। हाणे उन बाद माण्हुनि खे पाण खे अहसासु थिए थो त मां हुन जे आॾो कहिड़े पंहिंजे क़दुरु हलां पियो ऐं मुंहिंजे आॾो पाण मोहताज आहिनि त वारो को उस्ताद असांखे हे कमु करे ॾे। हा साईं, असां पंहिंजो जेको महिनत मज़ूरी कयूं था, असांजे घर जो गुज़र सफ़र तमामु सुठो थिए थो। असां कंहिं शइ तंगी कान्हे का। असां तमामु पाण में जोड़ीअ में ख़ुशि आहियूं। ॾाढी असांजी ख़ुशी ज़िंदगी हले पई थी। साईं, लेट सां सबबु इहो आहे त मुंहिंजा मिट माइट जेके हा चवंदा त को कारोबार न थींदो, न तूं हर काए सघी थो, न तूं कोडर बहाए सघी थो, जेको कंहिं क़िस्म जो कमुकार न थींदो। इहो ई सबबु मुंहिंजा ऐब कढंदा हुआ, जेके मूं ते खिलंदा ठठोरूं कंदा त को कमुकार थींदो ई कोन। इहो ई सबबु मूं ते खिलंदा हुआ। न साईं, पंहिंजनि उन टाइम मूं ते ठठोरूं कयूं, पंहिंजनि मूंखे पंहिंजो न कयो। आख़िर पराउनि मूंखे पंहिंजो करे एतिरो प्यारु ॾिनो जंहिंमें मुंहिंजी तमामु ज़िंदगी बहितर पई गुज़रे। हिन टाइम से मुंहिंजो हिकु न्याणी आहे, हिकु पुटु आहे। जेका न्याणी मुंहिंजी 2 साल उमिरि थियण वारी आहे। अगरि तव्हां चओ त मां हुनजी पैदाइशी तारीख़ तव्हांखे ॿुधाए सघां थो। उन खां पोइ मुंहिंजो नंढड़ो हीउ आहे जंहिंजी उमिरि तक़रीबन 5 महीना थियण वारी आहे। हा सही आहे। असांजी शादीअ खे 3 साल अची विया आहिनि। असां पाण में तमामु सही आहियूं, ख़ुशि आहियूं। जी नाज़रीन, तव्हां मंज़ूर अली मला जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, जंहिं पंहिंजे हुनर बाबति ॿुधायो। उनखां अलावा जेके पंहिंजनि जा सूर बि हिन पाण ॿुधाया। हिन जो चवणु आहे त हिन हुनर खां पोइ हिन जी ज़िंदगी ॾाढी सुखी पई गुज़रे। अब्दुर रहमान चांग, टाइम न्यूज़, करूंडी।